दोस्तों अॼु तव्हांखे असां सिंध जो एफिल टावर ॾेखारूं पिया ऐं हाणे असां मौजूदु आहियूं बहरा टाउन में। ऐं साॻियो एफिल टावर फ्रांस पेरिस में आहे जेको हाणे बहरा टाउन में हिकु नंढिड़ो जेको आहे हिन एफिल टावर ठाहियो आहे। साजिद अली शानी साहब ऐं मोहम्मद इदरीस राउज साहब अॼु असां व्लॉग में गॾु आहिनि ऐं घुमण फिरण में ॾाढो मज़ो आयो। अॼु अचो त पहिरियां असां घुमूं था थोरो बहरा टाउन तमामु ज़बरदस्त हिकिड़ी घुमण जी हिकिड़ी नंढिड़ो मिनी दुबई स्टाइल ठहियलु आहे ऐं अंदरि जेको आहे तमामु वॾियूं बहितरीनु वीडियोज़ इहे जेके बिल्डिंग्स ठहियलु आहिनि, जेके वॾियूं अट्रैक्टिव बिल्डिंग्स आहिनि। ऐं हिते वॾी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ो पार्क ठहियलु आहे थीम पार्क जे नाले सां आहे, जंहिंजी शायदि 1000 रुपया या 2000 रुपया टिकट आहे। लेकिन इहो आहे जो संडे वारे ॾींहुं तमामु वॾी हिते रश थींदी आहे, उहो तव्हांखे ॿाहिरां ॾेखारिबो हाणे। ऐं उनखां अलावा हिकिड़ी पहाड़ी हिते आहे, पहाड़ी ते असां वञी न सघियासीं, अगरि वञूं आहे तव्हांखे उहो बि ॾेखारियूं आहे। उहो छाकाणि त लेट ज़्यादा थी हुई, नेक्स्ट में अगरि थियो त पोइ तव्हांखे उहो पहाड़ी ज़रूरु ॾेखारिबी। ऐं हीअ साम्हूं जेको आहे इहो थीम पार्क जो गेट आहे, जेको तव्हां ॾिसी सघो था। काफ़ी हज़ारनि जी तइदाद में गाॾियूं बीठल हुयूं, छाकाणि त संडे जो ॾींहुं आहे ऐं काफ़ी परे परे खां माण्हू हिते जेको आहिनि घुमण आया आहिनि। ऐं हीअ बिल्डिंगूं तव्हांखे जेके नज़र अचनि पियूं इहे जीअं वॾनि शहरनि में मुल्कनि में हूंदियूं आहिनि ईअं न। हीअ साम्हूं जेका पहाड़ी आहे इहा मलिक रियाज़ जो पुटु आहे, अली रियाज़ मलिक नालो अथसि। उनजो हिते वॾो बंगलो आहे, काफ़ी एकड़नि में ठहियलु आहे ऐं इन जे अंदरि हेलीपैड वग़ैरह इहे शयूं हर जेका सहूलियतूं आहिनि सभई हिन बंगलो में अवेलेबल आहिनि। हीअ ग्रैंड मस्जिद आहे, तमामु वॾी जेका आहे दुबई जी एशिया में वॾे में वॾी मस्जिद आहे। ग्रैंड मस्जिद जेका हाणे में बहरा टाउन में आहे। ऐं अंदरि असां घुमण न वियासीं इन जे छोकिरो जो काफ़ी वॾी आहे, ख़बर ई न आहे त किथां एंट्री थींदी किथां एग्ज़िट थींदो। ऐं शाम थी वई त काफ़ी लेट बि थी वई। फाइनली असां पहुची विया आहियूं हाणे एफिल टावर ते। ऐं एफिल टावर तमामु घुमण जे लाइ सुठी शइ आहे। ऐं हिन जे अंदरि बहरा जे अंदरि बि बिल्कुलु एंड में आहे, ख़बर ई कान थी पए वञण रस्तो किथां वेंदो। ऐं दोस्तों मोहम्मद इदरीस राउज साहब ऐं साजिद शानी साहब सां तमामु सुठो इंजॉय कयोसीं। ऐं हिते जॾहिं बि तव्हां ईंदो त 200 रुपया जी टिकट आहे अंदरि एंट्री जी। ऐं हिन जे अंदरि हिकिड़ी लिफ्ट लॻियलु आहे, उहो लिफ्ट मां तव्हां मथे वञी सघो था, जेको आहे मुख़्तलिफ़ नज़ारा ॾिसी सघो था। लेकिन ॻाल्हि इहा आहे जो हिते राति थी वई हुई जंहिं करे असां न वञी सघियासीं। मथे लिफ्ट जी 1000 रुपये जी टिकट हुई, लेकिन इहो आहे जो राति जे करे असां न वञी सघियासीं। ॾींहुं हुजे त हिते मथे वञणु ॾाढो भलो हुयो। ऐं हीअ तव्हां ॾिसी सघो था लाइटिंग्स तमामु ज़बरदस्त आहिनि हिन जूं एफिल टावर जूं। ऐं हिते पंहिंजी फैमिली खे घुमाइण जे लाइ तमामु सुठो हिकिड़ो स्पॉट आहे। तव्हां हिते जॾहिं बि अगरि तव्हांखे ॿाहिरि वञणु थिए फैमिली सां गॾु त उन्हनि खे तव्हां हिते विज़िट ते हिते घुमण फिरण जे लाइ वठी सघो था। ऐं बहरिया घुमण जे हिसाब सां बि ॾाढो भलो आहे। दोस्तों वॾियूं महिरबानियूं तव्हां जूं। ही दोस्त असांजा साईं साजिद साहब ऐं मोहम्मद इदरीस राउज साहब सां गॾु असां इंजॉय कंदे त जॾहिं बि तव्हांजो बहरिया अचणु थिए तव्हां बिल्कुलु इहो मौक़ो मिस न कजो एफिल टावर ते घुमण जो। त वरी मिलूं था कंहिं ॿिए वीडियो में दोस्तों। वॾियूं महिरबानियूं तव्हां जूं। पंहिंजो होस्ट हफ़ीज़ अकबर इजाज़त ॾींदा। अस्सलामु अलैकुम।